अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो मां या सैयद शमीला शिराजी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जे कैनालनि वारे बयान बाद पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में तकरार हल कराइण लाइ वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी मुतहरिक थी वियो। घर वज़ीर मोहसिन नक़वी सुभाणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कंदो ऐं किरदार अदा करण जी दरख़्वास्त कंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी कराची में सदर आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात। सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में तकरार हल कराइण जी ज़िम्मेवारी मोहसिन नक़वी खे ॾेई छॾी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त गोगी ऐं पिंकी जे दौर में पंजाब अंदर सिर्फ़ तबाही आई। तब्दीली जे दावेदारनि जे दौर में पंजाब में हर तरफ़ गंदगी जा ढेर हुआ। साफ़ सुथरो पंजाब प्रोग्राम जे आगाज़ खां पोइ आवाम सुख जो साह खंयो आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो त बोर्ड जी सूरत हाल में हुकूमत ऐं इंतज़ामिया हिकु टीम बणिजी कमु कयो। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं तारीफ़ जोगियूं आहिनि। मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियुनि ते रज़ाकारनि खे बि ख़राज तहसीन पेश कयां थी। पीपी अॻवान पलवशाह ख़ान चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जी इतिहादी ज़रूरी आहे पर ग़ुलाम न आहे। पंजाब हुकूमत खे शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म जी सीट ते पसंदि न आहे। शरीफ़ ख़ानदान पंहिंजो झेड़ो घर ताईं रखे, पीपल्स पार्टी उन झेड़े में नथी पवणु चाहे। इस्लामाबाद में सेनेटर वकार मेहदी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पलवशाह ख़ान चयो त पीपल्स पार्टी जे वोटनि सां ई अवां जी हुकूमत ठही आहे। पंजाब कंहिंजी जागीर न आहे। असांजी कोशिशि आहे त मुल्क में जमहूरियत क़ाइमु हुजे। वकार मेहदी जो चवणु आहे त नून लीग वारा हाणे वाइड़ाप जो शिकार थी विया आहिनि। पीपी क़यादत ते तनक़ीद कई वेंदी त उन्हनि खे बि ओड़ो ई जवाबु मिलंदो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त सिंध बि कंहिं वॾेरे जी जागीर न आहे जंहिंखे अवां हर फोरम ते सिंधु देश चवंदा आहियो। गारियूं ॾेई करे मफ़ाहमत जी ॻाल्हि कीअं पई करे सघिजे। असांखे जमहूरियत जो लेक्चर न ॾिनो वञे। जेकॾहिं तव्हां ॾींहुं राति असांजी क़यादत ते हमला कंदा त असां बि गुल निछावर न कंदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे उज़मा बुखारी चयो त पीपी अॻवान हिकु तरफ़ सीज़ फायर जूं ॻाल्हियूं पिया कनि ऐं ॿी तरफ़ वरी हर कलाक खां पोइ हवाई फायरिंग करणु अची वञनि था। इहा असांजी लीडरशिप जो वॾोपण आहे जो उहा ज़ाती हमलनि बावजूद बि ख़ामोश आहे। मलेशिया में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वापारी ग्रुपनि जी मुलाक़ात। IT तवानाई ऐं ॿियनि शोबनि में सीड़पकारी ते ॻाल्हियूं। इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी तरफ़ां शहबाज शरीफ़ खे PhD जी एज़ाज़ी डिग्री ॾिनी वई। यूनिवर्सिटी तरफ़ां गवर्नर्स ऐं लीडरशिप शोबे में शहबाज शरीफ़ खे एज़ाज़ी डिग्री ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इस्लामी यूनिवर्सिटी तरफ़ां ॾिनल एज़ाज़ी डिग्री ते थोराइतो आहियां। मूं 40 साल पंजाब जे वॾे वज़ीर तौरु सूबे जी अवाम जी ख़िदमत कई। हाणे वज़ीर आज़म तौरु मुल्क जी अवाम जी ख़िदमत करे रहियो आहियां। सुल्तानकोट वेझो रेलवे पटड़ी ते धमाको। जाफ़र एक्सप्रेस ट्रेन जूं 4 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। 5 ॼणा ज़ख़्मी। धमाके बाद सिक्योरिटी इदारा ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस जो चवणु आहे त रेलवे पटड़ी ते धमाको रिमोट कंट्रोल सां कयो वियो। देसी साख़्त वारे बम में 3 खां 4 किलो बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। रेलवे अमलदारनि जो चवणु आहे त धमाके सबबि पटड़ी खे 150 फुटनि ताईं नुक़सानु पहुतो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शिकारपुर बस सां रेलवे ट्रैक ते थियल धमाके जो नोटिस वरितो। वाक़े जी मज़म्मत IG पुलिस खां मुकमल रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर कमिश्नर लाड़काने खे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। मोरो में हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु औरत क़तल, हिकु ज़ख़्मी। हथियारबंदनि हथां शमा ज़ाल सादिक चांडियो क़तल ऐं हिकु औरत ज़ख़्मी। जवाबदार फरार। लाश इस्पताल मुंतक़िल। डोरोनार वेझो हादसे में 2 ॼणा फौत ऐं हिकु ज़ख़्मी। सूफ़ी रोड ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। अब्दुल रज़ाक हाले पोटो ऐं नौजवान अकबर गुजो फौत। सलीम गुजो सख़्त ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। मलीर में पीउ पुट पाणी में बुॾी विया। पुट फौत, पीउ खे बचाए वियो। नौजवान जो लाश इस्पताल मुंतक़िल। इतला ते घर में कोराम।